सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सॼी सिंध जियां सेवण ऐं भरपासे जे इलाइक़नि में उरड़ीअ जे मर्ज़ में इज़ाफ़ो। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण तरफ़ां सहूलियतुनि ॾियण जो सिलसिलो जारी। सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट मेडिकल साइंसिस में उरड़ीअ जी बीमारीअ सबबि नंढनि ॿारनि जो तइदादु 28 थी वियो आहे। डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी डायरेक्टर सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण जो चवणु आहे त 4 महीननि में 28 ॿारड़ा उरड़ीअ जी बीमारीअ सबबि अस्पताल में दाख़िल थिया आहिनि, जिन मां 3 ॿारड़ा फ़ौत थी विया, जिन मां सेवण तालुके जा 16 ॿारड़ा ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा 12 ॿारड़ा अस्पताल अंदरि सरकारी रिकॉर्ड मूजिबि दाख़िल आहिनि। डायरेक्टर जो वधीक चवणु हो त उरड़ीअ जी बीमारी पुराणी बीमारी आहे, उन जा ॿारनि खे टुका लॻंदा आहिनि, पर माण्हू पंहिंजनि ॿारनि खे उरड़ीअ जा टुका नथा हणनि, उन जे करे उरड़ीअ जी बीमारीअ जा मरीज़ वधी रहिया आहिनि। मां अवाम खे चवंदुसि त पंहिंजे ॿारनि खे उरड़ीअ जा टुका लॻारायो। ॿार खे बुखार ऐं ज़ुकाम या वरी जिस्म ते दाणा वग़ैरह थियनि त जल्द खां जल्द उन ॿार खे अस्पताल खणी अची डॉक्टरनि खे ॾेखारियो त जीअं ॿारनि जो सही वक़्त ते इलाज थी सघे ऐं इन उरड़ीअ जी बीमारीअ मां निजात मिली सघे। शक न आहे त अॼुकल्ह उरड़ी फैलजंदी पई वञे ऐं काफ़ी तइदाद में ॿार असां वटि अचनि था। वजह इहा आहे त जॾहिं हिकु त माण्हू उरड़ीअ जो टुको कोन था हणाइनि, जेकॾहिं हणाइनि बि था ऐं उन्हनि खे उरड़ी थिए बि थी त उहे ॿारनि खे पहिरीं त छंडे फीणे जे चकर में हूंदा आहिनि ऐं डॉक्टर वटि खणी न ईंदा आहिनि। डॉक्टर वटि तॾहिं खणी ईंदा आहिनि जॾहिं हू ॿारु ज़्यादा बीमार थी थो वञे। पोइ जॾहिं ॿारु ज़्यादा बीमार थो थिए त उनखे पेचीदगियूं थियनि थियूं, जंहिंमें शदीद नमूनिया थी वञे थी ऐं उनखे दिमाग़ ते बि बुखार इनकेफ्लाइटिस थी वञे थी, दस्तनि जी बीमारी थिए थी, उन में किन जो डेथ बि थी वञे थो। हिन मार्च जे महीने में असां वटि 28 ॿार अहिड़ा रजिस्टर थिया आहिनि उरड़ीअ जा, जंहिंमें 16 ॿार असांजे तालुके जा आहिनि, बाक़ी 12 ॿार ॿियनि ज़िलनि जा आहिनि। उन्हनि मां 3 जो डेथ थियो आहे, बाक़ी ॿिया ठीकु थी रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। पर मेन वजह इहा आहे जो माण्हू देरि सां था अचनि अस्पताल में ऐं डॉक्टर सां राब्तो नथा कनि। मुंहिंजी सभिनी खे अपील आहे आवाम खे त जॾहिं कंहिं घर में ॿार खे उरड़ी थिए थी त अवल त पहिरीं